उस्मानिया मस्जिद पुराणो सखर में ख़त्म अल कुरान जी शानदार तकरीब कोठाई वई। तकरीब में शेख अल हदीस मुफ्ती सऊद अफसल हालेजवी, मुफ्ती आजम महर, मौलाना अब्दुल समद इनकलाबी सिंध जो मशहूर नाथख्वान हाजी इमदादुल्लाह फुलपोटो, शायर इस्लाम शहजादो मीरानी, राशिद अहमद मंगी, मौलाना मोहम्मद इब्राहिम महर, हाफिज रफ़ीक अहमद तौहीद समेत ॿियनि उलमा इकरामन ऐं नातख्वाननि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब खे ख़िताब कंदे मुफ्ती सऊद अफसल हालेजवी चयो आहे त रमज़ान अल मुबारक जो महीनो बरकतनि ऐं रहमतनि जो महीनो आहे। रमज़ान शरीफ़ दौरान कुरान शरीफ़ नाज़िल थियो हो। उन महीने दौरान रब पाक पंहिंजे प्यारनि बाननि लाइ शबे क़दर जहिड़ी राति ॾिनी। अॻवाननि वधीक चयो आहे त ईद जी ख़ुशियुनि में ग़रीब मिस्किन बेसहारा माण्हुनि खे शामिल करणु घुर्जे। ख़िदमत ख़ल्क़ असल इबादत आहे।